प्रियालो भरसा फैज़ मोहम्मद बंडू जे कचे वारे इलाइक़े राखा लांढी वटि पुलिस ऐं धाड़ेलनि में मुक़ाबिलो थी वियो। 10 मिंटनि जी फायरिंग बाद गोलियूं लॻण करे हिकु ॾोहारी मारिजी वियो, जॾहिं त संदसि साथी मौक़े तां फरार थी वियो। पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारी जी लाश खणाए फैज़ मोहम्मद बंडू थाणे ते पहुचायो, जिते मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप अज़हर शाह वेठल अहमदपुर वासी तौरु थी आहे। फैज़ मोहम्मद बंडू पुलिस चयो आहे त अॼु सुबुह धाड़ेल जामरा बिरादरी जे 2 नौजवाननि खे गोलियूं हणी क़तल कयो हो, जंहिं बाद पुलिस धाड़ेलनि जो मुसलसल पीछो कयो। पुलिस ऐं धाड़ेल में वक़्फे वक़्फे सां फायरिंग हलंदी रही। ॼाणल कचे राखा लांढीअ वटि धाड़ेल जो पीछो पुलिस पारां घेरो तंग ऐं फायरिंग में धाड़ेल अमीर शाह जो भाणेजो मारिजी वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।